जी सकीर, इहो ॿुधाइजो त सिंध में सरकारी ऑफिस जी खोट ख़त्म करण लाइ सिंध हुकूमत अरबे रुपयनि जो हिकु मनसूबो शुरू कयो हो। उहो कॾहिं शुरू थियो ऐं हू हिन वक़्त ताईं मुकमल छो न थी सघियो आहे? बड़ी मेहरबानी रोशनी। सिंध में ख़ासि तौर ते कराची में जेके आहिनि उहे सरकारी ऑफिसनि जी सख़्तु खोट आहे। जेके सिंध सेक्रेटरीट में ऑफिसूं ठहियल आहिनि उहे ज़बून हाली जो शिकार आहिनि। नए न्यू सिंध सेक्रेटरीट में कुछ सेक्रेटरीज़ जी ऑफिस आहिनि ऐं कुझु उते मिनिस्टर वेहनि था, त वरी कुझु जेके उन जूं तुगलिक हाउस ऐं उन खां अलावा KDA बिल्डिंग में जेके उन्हनि जूं ऑफिसूं मौजूदु आहिनि। उते केतिरियूं ई जेके सेक्रेटरियुनि जूं ऑफिसूं उते मौजूदु न आहिनि। DG जेके आहिनि उहे कंहिं ॿिए हंधि जेको आहे उहे वेहनि था, मसवाड़ ते उन्हनि जूं जायूं जेके आहिनि उहे वरितल आहिनि, बंगला वरितल आहिनि। त इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो हो 2012 में न्यू सिंध सेक्रेटरीट जे नाले सां। त ॿ हिकिड़ा प्लाट हुया सिंध हाई कोर्ट जे राइट ऐं लेफ्ट वारी साइड। त उते 2012 में ही मनसूबो हिकिड़ो शुरू थियो हुयो त जीअं ही ऑफिसनि जी जेका उहा खोट ख़त्म थिए ऐं इन्हनि समूरनि ऑफिसनि खे यानी KMC KDA समेत समूरा जेकी सरकारी 50 खां वधीक सरकारी खाता आहिनि उन्हनि समूरनि ऑफिसनि खे हिकु हंधि करण जे लाइ ही वॾा 2 कॉम्प्लेक्स जेके आहिनि उहे कॉम्प्लेक्स 7 ऐं 8 जेके आहिनि उहे ठाहिणा हुया। पर इहो जेको मनसूबो जेको आहे उनखे तक़रीबन 11 साल थी विया आहिनि। ही मनसूबो जेको हिन वक़्तु जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जे माते त अचे थो ऐं हिन जो तरक़ियाती जेको कमु कराए थो, जेको मनसूबे ते कमु करे थो, उहो वर्क्स एंड सर्विसिस जी ज़िम्मेवारी आहे। त उन्हनि कामोरनि जी लापरवाही, अदम दिलचस्पी, उनमें करप्शन, सेपरा रूल्स जी भनकड़ी थियणु, मनसूबे में जेके आहिनि उहे सही जेके आहिनि उहे ठीकु आहे उनजो न थियण जे करे 11 साल थी विया आहिनि ऐं मनसूबे ते हिन वक़्तु ताईं तक़रीबन 15% जेको आहे उहो कमु थी सघियो आहे। मां खे मनसूबे बाबति ॿुधाईंदुसि त जेकी कॉम्प्लेक्स 7 ते जेके आहिनि उहे 15 माड़ जी हिकिड़ी इमारत ठहणी आहे ऐं ॿियूं जेके आहिनि उन में 4 मंज़िल जूं जेके आहिनि उहे इमारतूं ठहणियूं आहिनि उते कॉम्प्लेक्स नंबर 7 ते। ऐं अहिड़ी रीति जेका बाक़ी कॉम्प्लेक्स नंबर 8 ते उते बि हिकिड़ी जेका उहा 15 माड़ हिकिड़ी इमारत ठहणी आहे ऐं उन खां बाक़ी 5 माड़ खां जेके आहिनि घटि इमारतूं। मजमूई तौर ते 10 इमारतूं जेके आहिनि इहे न्यू सिंध सेक्रेटरीट कॉम्प्लेक्स 7 ऐं 8 में जेके आहिनि उहे ठाहिणियूं आहिनि। हाणे इहो मनसूबो जेको आहे हाणे कामोरनि जी लापरवाही, अदम दिलचस्पी उन्हनि जी रही आहे ऐं इन करप्शन जे बि वर चढ़ी वियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। त उन जे करे ही 11 सालनि खां मनसूबो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। 6 सालनि खां हिन जो कमु बि जेको आहे उहो बंदि आहे। त नाज़रीन खे असां इहो बि ॿुधायूं त हिन वक़्तु ताईं 11 सालनि में रुगो 15% जेको आहे उहो इन मनसूबे ते कमु थी सघियो आहे। तक़रीबन 1 अरब 51 करोड़ रुपयनि जी जेका इन ते बजट जेका उहा रिलीज़ थियल आहे ऐं उन मां 87 करोड़ जेके आहिनि उहे इन्हनि मां ख़र्च बि जेके आहिनि उहे ॾेखारियल। पर ही 6 सालनि खां मनसूबो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। हुकूमत इन ते संजीदा जेका आहे उहा नज़र न पई अचे। वर्क्स एंड सर्विसिस खाते जी जेका उन में ख़ासि तौर ते उनजी दिलचस्पी जेका आहे हाणे न रही आहे। 6 सालनि खां नए सर जेको आहे इन जो को बि नए सर ठीको बि न कयो आहे। जेके ठीका कया विया उहे बि ग़लति तरीक़े सां कया विया। रोशनी, मां तव्हांखे इन बाबति ॿुधाईंदुसि त हिकु इन मामले में मुख़्तलिफ़ मसइला बि जेके आहिनि इन में साम्हूं आया ऐं असल में हिन जी जेका आहे उहा कम जी शुराइत ई जेका आहे उहा ग़लति तरीक़े सां कई वई। उन जी जेका वर्क्स एंड सर्विसिस खाते जो उन वक़्त जो जेको चीफ इंजीनियर हुयो अख्तर अली डावच, उन जी सरबराही में 9 रुकनी हिकिड़ी कमेटी ठही हुई ऐं कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो हो त ॿुधायो वञे त आख़िर इन मनसूबे में देरि छो थी आहे, कहिड़ा सबब आहिनि। पोइ इन सॼी मामले जी हुननि इंक्वायरी कई, सॼी कम जो जाइज़ो वरितो, टेंडरिंग प्रोसेस जो समूरनि जो जाइज़ो वरितो, कागज़नि जी जांच पड़ताल कई ऐं जंहिंखां पोइ उन्हनि इहा रिपोर्ट मुकमल कंदे उन इहो रिपोर्ट में ॼाणायो हुयो त हिन मनसूबे में जेको आहे उहो टेंडरिंग में 6 कंपनियुनि जेको आहे उहो हिसो वरितो हुयो। उन सिंध सेक्रेटरीट कॉम्प्लेक्स 6A जो जेको ठीको हुयो उहो कंपनी यूनाइटेड कंपनी खे ॾिनो वियो। बाद में वरी ईअं थियो जेको यूनाइटेड कामोरनि जी वर्क्स एंड सर्विसिस खाते जे कामोरनि जी मिली भगत सां इहो काम जेको ठीको हुयो उहो वरी गुल कंस्ट्रक्शन कंपनी खे ॾिनो वियो। जॾहिं त इहा कंपनी गुल कंस्ट्रक्शन जेका कंपनी आहे उन ठीके जे लाइ अहल हुई, न ई उन ठीके वारे मरहले में उन हिसो वरितो ऐं सॼो सेपरा रूल्स में जेको आहे उहा इन सेपरा बि जेको आहे इन ते
एतिराज़ वारिया हुआ, पर वरी वर्क्स एंड सर्विसिस खाते हीअं कयो जो यूनाइटेड कंपनी खे मोबिलाइज़ेशन एडवांस जी मद में 37 करोड़ रुपया उन्हनि खे जारी बि कया, जेके उन्हनि खे रिकवर करण जी जेका उहा सिफारिश बि कई वई इन जांच रिपोर्ट में। गोल्ड कंस्ट्रक्शन कंपनी जेका आहे उन जेका ठेके जे अहल ई न हुई, उन ठेकेदार पारां हिकिड़ी बैंक गारंटी रखी वई। बाद में अॻूणे जेका मनसूबे जे जेको प्रोजेक्ट डायरेक्टर आहे कामरान आसिफ़, उन जी मिली भगत सां इहा बैंक गारंटी बि जेका उहा कढाए वियो। इन मामले जी जांच थी ऐं उन जांच रिपोर्ट में इहा सिफारिश कई वई त कंपनियुनि जो इहो ठीको समूरो उहो कूड़ो आहे। डॉक्यूमेंट्स जमा कराईंदड़ जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खे ब्लैक लिस्ट कयो वञे। समूरे इन ठीके में जेका उहा सेपरा रूल जे ख़िलाफ़ भञकड़ी कई वई आहे। आलमी मयार वारनि अख़बारनि में इहे इश्तिहार ॾियणा हुया जीअं नयसर ऐं टेंडर करण जी सिफारिश कई वई, पर इन समूरे मामले ते वर्क्स एंड सर्विसिस खाते जूं जेके आहिनि उहे लापरवाहियूं जेके साम्हूं आयूं, उनमें बेक़ाइदगियूं थियूं, उनखे एडवांस में जेका आहे उहे पैसा जारी कया विया। मुख़्तलिफ़ इन मामलनि जे करे इन जे करे जेको हीउ मनसूबो जेको आहे उहो 11 सालनि खां मुकमल न थी सघियो आहे।